दोस्तों अज रिव्यू कंदासीं सीरियल ड्रामा पापनगर। जी हाँ दोस्तों, अज पापनगर जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं ऐं काफ़ी दोस्तनि जा जेका कमेंट आया आहिनि उन्हनि जा भी जवाब ॾींदासीं। हलूं था जी अपडेट जी तरफ़। तव्हांजो घणो टाइम भी न वठंदासीं ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा जीअं तव्हांखां का भी अपडेट मिस न थिए। दोस्तों मां ॿुधाइण थो वञा त पापनगर ड्रामो त बहितरीनु हली रहियो आहे, लेकिन जेका तव्हांजा कमेंट आया कमेंटनि में काफ़ी दोस्तनि इहो भी लिखियो त जेको बलाज खान यानी पंहिंजे मिल्कियत जे करे भाइरनि खे पंहिंजे भॼाई या पंहिंजी धीउ खे भी क़ैद कयो वेठो आहे, यानी उन्हनि खे हक़ नथो ॾिए। छा अॼुकल्ह जे दौर में अहिड़ी कहाणी मुमकिन आहे? अॼुकल्ह ईअं थींदो आहे? ये तो पुराने दौर की कहानी है। मैं तव्हांखे पहिरियों दोस्तों बुधायो तो यह की कहानी 30-40 साल पुराने हिसाब से है। इन टाइम को कैद नथो करे कंहिंखे, नवा रस्ता नवा तरीक़ा निकरी आया हैं। इन में सिर्फ ड्रामे में कहानी पुरानी के रिपीट कयो वियो आहे वाकई। बाक़ी ड्रामो भलो है। जेका राबेल की कहानी है इहा सुठी है। बाक़ी बलाज खान जो घरेलू मसला आहिनि मिल्कियत जा, इहो थोड़ो पुराणो मॉडल टाउन ॾेखारियो वियो आहे। इन ते असां भी इहा शइ वाकई चई रहिया आहियूं, इहो सच आहे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो में।